नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट लॻ पुलिस ऐं ॾोहारिन सां मुक़ाबले में 2 महीना अॻु अगवा थी वियल मुग़वी बازياب करण जी दावा। कंधकोट लॻ रात जो देर सां 2 महीना अॻु अगवा थी वियल मुग़वी जी बाज़ियाबी लाइ कुछ ॾींहनि खां ऑपरेशन जो सिलसिलो जारी हो। मुग़वी एहसास नंदवाणी खे हिक हंध खां ॿिए हंध मुंतकिल करे रहिया हुआ त SHO ए सेक्शन कंधकोट घरनूर खान मेहर जी टीम साण करे कचे जे इलाइक़े शालो भंबर में ॾोहारिन सां मुक़ाबलो थी पियो। पुलिस मूजिब जवाबी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हिक ॾोहारी अब्दुल रहमान शेख मुक़ाबलेबाज़ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हिक मुग़वी मिस्त्री एहसान नंदवाणी खे ॾोहारी छॾे फरार थी वियनि। पुलिस पारां मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब करायल मुग़वी जी दावा कई वई है। होॾां मुग़वी जे घर में खुशी जो माहौल छाइजी वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।